नाज़रीन, कंधाकोट जे अॻु पुलिस चौकी ते हथियार बदन हमलो करे ॿिनि अहलकारनि खे मुबैना तौर ते अगवा करे वरितो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहे गुलाम रसूल मीरानी। जी गुलाम रसूल, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु, ही कंदरकोट कचे जो इलाइक़ो आहे, गुबलो थाणे जे हद गाड़ी मोरी उते पुलिस चौकी ते हथियार बदन हमलो करे जेको आहे ॿिनि पुलिस एहलकारनि जंहिंमें हिकु जमानदार आहे उमर चाचड़ ऐं ॿियो पीसी आहे रज़ा मोहम्मद लाशारी, उनखे अगवा करे कचे तरफ़ फरार थी विया आहिनि। ऐं अहिड़े इतलाह ते जेको आहे ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी जेकी पुलिस आहे उहा ओॾां जेको आहे रवाना थी वई आहे। उन इलाइक़े खे मुकमल तौर ते कड़ो चाढ़ियो वियो आहे ऐं हुन में जेको आहे वॾी तादाद में जेकी पुलिस आहे उहा रवाना आहे ऐं हुते पहुची आहे। ऐं इन सिलसिले में जेको आहे SHO गुबलो आहे गुल मोहम्मद महर, उन पारां राब्तो करण ते ॿुधायो आहे त हथियार बंद ॿिनि एहलकारनि खे जेको आहे उहे अगवा करे खणी विया आहिनि ऐं ॿिन्ही मुगल एहलकारनि जी बाज़ाबी जे लाइ इलाइक़े खे मुकमल तौर ते कड़ो चाढ़े छॾियो आहे। ऐं जल्द ई जेको आहे मुगली एहलकारनि खे बाज़ाब करण लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि। ऐं हिन वक़्तु बि जेको आहे उते पुलिस जी जेकी वॾी नफ़री आहे उहा उते मौजूदु आहे ऐं उन ॿिन्ही एहलकारनि खे जेको आहे हथियार बंद अगवा करे कचे तरफ़ फरार थी विया आहिनि। जी गुलाम रसूल, तव्हांजी महिरबानी।